अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़सत न्यूज़ नाज़रीन तां ख़बर शामिल कंदा हलूं। नई देरे खां जिथे असिस्टेंट कमिश्नर रतो देरो जा छापा 8 दुकानदार गिरफ़्तार। पुलिस के हवाले अस्पताल की विज़िट पेराइती ख़बर मूजिब नओं देरो में असिस्टेंट कमिश्नर रतो देरो अब्दुल वाहिद चन्ना पारां शहर के स्टेशन रोड, ईदगाह रोड, शुगर मिल्स रोड समेत बियन हंधन ते ओचिता छापा हणी SOPs ते अमल न कंदड़न 8 खां मथे दुकानदारन के गिरफ़्तार करे पुलिस के हवाले करे छडियो आहे। हुन नए देरे के अस्पताल जो मुआयनो पिण कयो। उते मरीजन के मिलंदड़ सहूलतुन के बारे में हुनन खां मुआयनो वरतो ऐं वधीक मीडिया से ॻाल्हाईंदे हुनन जो चवण हुयो त समूरी सहूलतूं मिलियूं आहिनि ऐं मेडिसन समेत लेबॉरेटरी जो मुआयनो कयो आहे। बाक़ी शहर में SOPs ते अमल न कयो पियो वञे, जंहिंजे अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे। हुननि वधीक चयो त एहतियात करे वायरस खां बची सघिजे थो। रिपोर्ट करे रहियो आहे सैयद ज़हीर अब्बास बुखारी, हक़सत न्यूज़, नओं देरो।